अला सय्यदिल अंबिया अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी कलामिहिल क़दीम फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल अख़िल्लाहु यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिट मली रजा सबही मो सरदार हशर वेल हिसाब में मोहब्बती दा महदार उते लोयन वारा लख हजार पर मारू मजन हिकड़ो। हमदई सना खां बाद लाइके सद इज़्ज़त व एहतराम अजो के हिन अज़ीम शान जलसे जी सूंह ऐं सिंगार आली मर्तबत ज़ी वक़ार उलमाए कराम व हुफ़ाज़े कराम व सादाते कराम मुअज़्ज़ज़ मेहमानाने ज़ी वक़ार ऐं मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुक़द्दस कलाम मां चंद कलिमात अवां प्यारी जमात जी ख़िदमत में तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे, जिनजी रोशनीअ में चंद मारूज़ात चंद मोहब्बत जूं ॻाल्हियूं अवां दोस्तन जी ख़िदमत में अर्ज़ करण जो इरादो आहे। अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में दुआ आहे कि ख़ालिक़े कायनात मूं गुनाहगार अदना हक़ीर खे मज़कूरा कलिमात जो तर्जुमो ऐं उन्हीअ सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी अल्लाह ताला मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। ॿुधी ऐं सम्झी करे अल्लाह तबारक व ताला तव्हां सां सभिनि खे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। प्यारा दोस्तो, जियां तव्हांखे मालूम आहे अॼोको ही आलीशान प्रोग्राम मरहूम मग़फ़ूर जनाब रसूल बख्श दोदा रहमतुल्लाह अलैह जे चहलम जे सिलसिले में
संदस फर्जंदन खैर मोहम्मद, शेर मोहम्मद ऐं संदस बिरादरन अल्लाह बख्श, इमाम बख्श, खुदा बख्श, गुलाम कादर ऐं ॿियनि अज़ीज़ व अक़रबा जे तरफ़ां ही आलीशान प्रोग्राम तरतीब ॾिनो वियो आहे। अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में दुआ आहे कि मालिक कायनात मरहूम जी बेहिसाब मग़फ़िरतें बख्शी फरमाए। हज़रत सैयदुना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जी मैयत में अल्लाह पाक मरहूम के जन्नतुल फिरदौस में नबी पाक जो पारो नसीब फरमाए। ऐं जिन दोस्तनि इहो ख़र्च कयो आहे, महिनत कई आहे, अल्लाह तबारक व ताला उन्हनि जो इहो ख़र्च महिनत पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए। अवां असां जेके परे परां पंध करे हिते हाज़िर थिया आहियूं, अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। प्यारा दोस्तो, ईसाले सवाब जो प्रोग्राम आहे, पर चूंकि ये महीनो मुबारक जो हली रहियो आहे, सफ़र अल मुज़फ़र, हिन मुबारक महीने में अहले सुन्नत व जमात जा तमाम घणे तइदाद में औलियाए किबार उन्हनि जा उर्स मुबारक मनाया वेंदा आहिनि। ऐं बिलख़ुसूस असांजे सिंध जी सूंह ऐं सिंगार भिट जे घोट हज़रत सैयदुना व मुर्शिदना शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो उर्स मुबारक इन महीने में आहे। ऐं मुंहिंजी दिलि थी चवे त चंद फ़ज़ाइल व मनाक़िब हज़रत सैयद सखी शाह अब्दुल लतीफ़ जा जमात जे ख़िदमत में अर्ज़ कजन, जो हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो त जिते असां जो ज़िक्र थींदो वा असांजी निगाह उन तरफ़ वेंदी आहे। ऐं अहले सुन्नत व जमात जो इहो अक़ीदो ऐं ईमान आहे त जेकी अल्लाह जा वली आहिनि उहे मरंदा न आहिनि, उहे हिकिड़े घर खां ॿिए घर मुंतकिल थींदा आहिनि। पर जॾहिं औलियाए इकराम जी ज़ात बा बरकात के इंसान जे कॾहिं सुञाणण जी कोशिश करे त हीअ उहा अल्लाह पाक जी प्यारी मखलूक आहे जिनजो मक़ाम ऐं मर्तबो इंसान जे सोच खां मावरा मथे आहे। ही अल्लाह जा वली रब्बुल आलमीन जिनके आलमे अरवा में ही पंहिंजी दोस्तन जी जमात में दाखिल फरमाए छॾियो। जी मशहूर वाक़ियो आहे, हज़रत ख्वाजा गुलाम फरीद कोट मिठन वारा रहमतुल्लाह अलैह साईं जे रुख़सार मुबारक ते मिट्टी लॻल हूंदी हुई। पोइ के ख़लीफ़े अर्ज़ कयो, सोना वुज़ू भी फरमाईंदा आयो, गुस्ल भी फरमाईंदा आयो, हीअ कहिड़ी मिट्टी आहे जेका पाणीअ सां साफ़ नथी थिए? पाण फरमायूं, अबा इन मिट्टी के अवां छॾे ॾियो, छो त अल्लाह जो वली जेको हूंदो आहे न बाबा, उहो पाण खे लिकाईंदो आहे, उहो पाण खे ज़ाहिर न कंदो आहे। साईं फरमायो, बाबा इन ॻाल्हि खे छॾे ॾियो। पर फ़क़ीरनि जॾहिं इसरार कयो, पोइ पाण जंहिं फ़क़ीर खे ॿुधायूं उन खां वाइदो वरितो त जेसी मां ज़िंदा आहियां तेसी कंहिंसां ॻाल्हि न कजे। पोइ जॾहिं मां वफ़ात करे वञा, दुनिया मां पर्दो फरमाए वञा,
पो जे तू इन गाल के ज़ाहिर करी त पो तोखे इजाज़त। फ़कीर अर्ज़ कयो मुंहिंजा मुर्शिद मिठा मूंखे ॿुधा हीअ मिट्टी छाजी आहे। पो पाण उनखे सराहतन कोन ॿुधायूं बल्कि हिकिड़े शेर में उन ॻाल्हि जो साईं जवाब ॾिनो। पाण पंहिंजे मुरीद के फरमान लगा केले फरीद को नहीं रूहुल अमी को भी अकेले फरीद को नहीं रूहुल अमी को भी लगी है खाक उनके कदमों की। पाण फरमा लगा ऐ फ़कीर हिन मिट्टीअ जे अगर हकीकत पुछी तो हकीकत असल में हीअ आहे जॾहिं मेराज वारी रात हुई अल्लाह तबारक व ताला जे ज़ात बाबरकात जिते नबियन के जमा फरमायो हो नबियन के हाज़िर थियण जो हुक्म मिलियो हो उते असां औलिया इकराम बे हाज़िर हासो। जॾहिं मदीने जो मीर बुराक ते सवार थी रहियो हो मां ख़ाजा गुलाम फरीद मदीने वारे मीर जे बुराक जे पुठियां बीठो हुयसि। मुंहिंजे पासे में हज़रत जिब्रील अमीन बीठो हो। पोइ जंहिं वक़्त में अल्लाह जे महबूब जे बुराक परवाज़ कई हुई उन बुराक जे कदमनि मां जेका मिट्टी निकिती हुई उन मिट्टीअ जा चंद ज़रात मां गुलाम फरीद के लगा ऐं चंद ज़रात जिब्रील अमीन के भी लगा। फरमा लगा मेराज वारी रात असी हासूं। और मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा कामिल बाना दुनिया में हूंदा आहिन पान के ज़ाहिर कोन कंदा आहिन पंहिंजो करामतन जो इज़हार करण के अल्लाह वारो पसंद कोन फरमाईंदो आ। पर जॾहिं अल्लाह जो वली पंहिंजे मज़ार में हलियो वेंदो आ और मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो तव्हां असां सम्झंदा आहियूं त उहे मिट्टीअ में दाख़िल थी विया उन्हनि जे मथां मरण मिटन जा पइजी विया। लेकिन मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो आम इंसान जी ॻाल्हि बि आहे पर जेको अल्लाह जो वली होंदो वा वो मरदो नाहे हिकड़े घर का बे घर में मुंतकिल थींदो वा। जॾहिं अल्लाह जो वली मज़ार में वेंदो वा उन अल्लाह जे वलीअ जो फैज़ ऐं तसरुफ़ अञा ज़्यादा थी वेंदो आहे। दुनिया में होंदो वा उन जो फैज़ होंदो आ पर जॾहिं मज़ार शरीफ में वेंदो आ त उन वलीअ जो फैज़ अञा बि वधी वेंदो आहे। हिंदुस्तान जो मशहूर आलम दीन हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैह पान फरमाता त मुखा मुझे कामिल मुर्शिद पुछो अब्दुल हक इमदादुल हय्य अक़वा औ इमदादुल मय्यत अक़वा। ए अब्दुल हक मुखे बुधा जॾहिं अल्लाह जो वली दुनिया में होंदो वा उन जो फैज़ ज़्यादा होंदो वा या जॾहिं पंहिंजी कब्र मुबारक में वेंदो वा उन जो फैज़ ज़्यादा होंदो वा। हज़रत शाह अब्दुल हक पंहिंजे कामिल पीर के फरमायो या सैयदे इमदादुल हय्य इमदादुल मय्यत मिन इमदादुल हय्य। पान फरमा लगा ऐ मुंहिंजा कामिल मुर्शिद जॾहिं अल्लाह जो वली दुनिया में होंदो वा उन जो फैज़ होंदो वा पर थोरो होंदो वा ऐं जॾहिं अल्लाह जो वली पंहिंजे कब्र मुबारक में वेंदो वा त अल्लाह जे वलीअ जो फैज़ अञा ज़्यादा थी वेंदो आहे। ई ॻाल्हि के आम मुल्ले मौलवी जी लिखियल न आहे। ये हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह ये उहो वक़्त जो कामिल वली आहे जॾहिं उम्र मुबारक साईं जी 56 साल थी
दाढ़ी मुबारक में अच्छा वार अची विया। सजी जिंदगी इल्म पढ़ंदे इल्म पढ़ाईंदे हज़रत शाह अब्दुल हक जे गुज़रिया। 56 साल साईं जी उम्र मुबारक थिया। हिकड़े ॾाड़े वेंदे वेंदे दिल में सोचे यार या जिंदगी फना आए, आखिर मरणो वा, ये दुनिया छड़नी आए, अल्लाह जी बारगाह में हाजिर थियणो वा। मां 50-56 साल हिंदुस्तान में गुजारिया, हाणे छो न भला मां हिंदुस्तान मां हिजरत करे वनी मदीने पाक में रहा, हबीब जे पाड़े में पंहिंजो घरड़ो अॾियां, ऐं जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो मैयत मदीने पाक में दफन थिए। ये सोच साईं दिल में रखी। अल्लाह पाक तवां असां के भी मदीने में मदफन नसीब फरमाए। नियत सच्ची हुजे त अल्लाह पाक जी कुदरत में ये शय का मुश्किल ना है। अल्लामा अरशदुल कादरी मारूफ अहले सुन्नत व जमात जो जय्यद आलिम आ, पान फरमान था त जेको आशिक रसूल होंदो वा, जिनजी दिल में इह तमन्ना होंदी आहे त मां मरा मदीने में मुंहिंजो जनाज़ो दफन थिए, पो जेकॾहिं उहो हिंद में मरे, सिंध में मरे, पाकिस्तान में मरे, दुनिया जे कंहिं बि कुंड में उन जो मौत वाक़े थिए, पर अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात उन जी तलब ऐं नियत मुताबिक़ उन जी मैयत के कब्र मां भी मदीने पाक मुंतकिल फरमाईंदो आहे। हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह सोचिया, सुबह शाम उथंदे वेंदे अल्लाह का इहा दुआ घुरंदो आ, मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ ही अघाई, इहा आरज़ू आसीने में, मुंहिंजो मौत थे मदीने में, मुंहिंजो मौत थे मदीने में, मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजो अर्ज़ ही अघाई, इहा आरज़ू आसीने में, मुंहिंजो मौत थे मदीने में, मुंहिंजो मौत थे मदीने में। इहो साईं दिल में इरादो कयो वा। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, इन इरादे जी तकमील जे लाइ हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजा शागिर्द गॾु कया, मुरीद गॾु करे उन्हनि सां मशवरो करण लॻा, पाण फरमान लॻा, अबा मां काफ़ी ज़िंदगीअ जो हिसो तव्हां सां गॾु गुज़ारियो वा, हाणे मुंहिंजे हिंदुस्तान में दिल नथी लगे, मुझे इह तमन्ना आहे त मां मदीने पाक हलियो वञा, रसूलुल्लाह जे पाड़े में पंहिंजो घरड़ो अॾियां, ऐं जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजो मदफन मदीने पाक में थिए। फ़कीरन का इजाजत वठी, मुरीदन का मोकलाए, मुतअल्लिकीन रिश्तेदारन के जमा करे उन्हनि का इजाजत वठी, हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा दोस्तो हरम पाक में मके पाक में आया, मके पाक मां उमरो या हज अदा करे मदीने पाक में जॾहिं पहुता, सुम्हणी नमाज इशा नमाज खां बाद में मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े पाक ते हाज़िरी जे ला पहुता। इन इरादे सां, इन नियत सां त मां साईं जे रोज़े ते सलातो सलाम भी पढ़ा, ऐं मदीने वारे मीर खां मदीने में रहण जी इजाज़त भी घुरां। ये बगैर इजाज़त रहण मुनासिब कोन्हे।
साईं का इजाजत वठा मुंहिंजा दोस्तो। साईं इशा नमाज मस्जिद नबवी में पढ़ी आ। अल्लाह अकबर कबीरा। इशा का बाद में हजरत शाह अब्दुल हक मुझे मुस्तफ़ा करीम जे रोज़े पाक जे साम्हूं आयो आ। सलातो सलाम पढ़िया ऐं दुरूद पढ़ंदे पढ़ंदे उते वेही रहियो आ। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मुराक़बे में वेठो आ। उन मुराक़बे में हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी के मुझे मदीने वारे मीर पंहिंजो दीदार करायो आहे। अल्लाह जे हबीब दीदार करायो। पान करीमन फरमायो अब्दुल हक पुट कियां याद कयो अथई। बाहूं बदे अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां गोठों मोकलाए अजीजन करीबन का इजाजत वठे तुझे शहर मदीने पाक में आयो आहियां। हाणे दिल जी इहा तमन्ना आहे त साईं जिंदगी तुझे पाड़े में गुजारिया। अवां जे शहर में मां पंहिंजो घरड़ो अजा झूपड़ी बनाए विहा। मुका मानो पुछन अब्दुल हक तू किथे रहंदो वा तुझे राइश काथे आ त उन्हनि के मां जवाब दियां त मां रसूलुल्लाह जो पाड़े सिरे आहियां। मदीने वाले साईं जो पाड़े सिरे आया। मुझे महबूब फरमायो अब्दुल हक मदीने में रहने जी इजाजत ना है। ज़ियारत कर 8 ॾींहं 40 नमाज़ों मदीने में भले पढ़ सलाम सलातो सलाम पढ़ंदो कर मां रोज़ तो के दीदार भी कराईंदुसि पर मदीने पाक में रहण जी इजाज़त न आहे। वञी हिंदुस्तान में मां मुस्तफ़ा जो दीन पढ़ा मुझे दीन जी ख़िदमत कर। काल अल्लाह व काल रसूल जो सदाऊं बुलंद कर। इं चई करे हबीब पाक पर्दे में हलिया वया। मुझा दोस्तो बुजुर्गो हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह जडे बी रात थिया साईं वरी भी मुराकबो कयो आ। मदीने जे मीर के अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हाने करम फरमा मुके इजाजत दे मां अवां जे शहर में रहण तो चाया। हबीबल करीमन फरमायो अब्दुल हक दुनिया खपई दौलत खपई सोन खपई चांदी खपई मां मुस्तफ़ा तो के ॾियां पर मदीने पाक में रहण जी इजाजत ना है। इज्जत शोहरत बरकत जेको खपई तो के ॾियां मदीने में रहण जी इजाजत ना है। हबीबन के बाहों बदे अर्ज की राणा मां नथो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। मूं मञी दरबानीअ जो जीअं दस्तूर आ तूं बि मिठड़ा चओ खणी मूंखे बि ईअं मंज़ूर आ। तुंहिंजे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार या गौसे आज़म दस्त प्यारा मुसलमान भाईरो हबीबल के अर्ज के सोना
दुनिया न खपे, दौलत न खपे, तख्त ऐं ताज हुकूमत न खपे। ऐं मदीने जा शहंशाह पंहिंजे पाड़े में रहण जी इजाज़त अता फरमा। अल्लाह जे महबूब फरमायो अब्दुल हक मदीने पाक में रहण जी इजाज़त न आहे। महबूब ईअं चई हलिया विया। टी रात आई आ। हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी वरी मुझे मुस्तफ़ा जे दरबार में आयो आ। मुझा दोस्तों बुजुर्गो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ये अमा जी दरबार आ, इन जो महबूब ही मकामात ये वो दर है जहाँ शहाने ज़माना सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादें पाके जाते हैं। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अमा जी दरबार मां केर खाली कोन मोटंदो वा। ऐ मुझा प्यारा महबूब मां बे उम्मीद करे आयो आया। हबीब अगर अमा इजाजत न दींदा मां गोठ वेंदसि, मोता माण्हू मज़ाको कंदा, माण्हू घटि वधि ॻाल्हियूं कंदा। महबूबा हाणे महिरबानी फरमा मूंखे इजाज़त ॾे। हबीब इहा मुंहिंजी तमन्ना आए, मूंखे दुनिया दौलत नथी खपे, तो मुस्तफ़ा जो पाड़ो मूंखे वधीक आहे। हबीबन के बाहूं ॿधी ॼण हीअं पियो चवे त मुंहिंजा मदीने जा मीर मुंहिंजी लज रखजा। ओ मुझा मदीने जा मीर मुझी लज रखजा। मेरो मंदो आया गंदो, मेरो मंदो आया गंदो, तू न भेरो भन जा। ओ मुझा मदीने जा मीर मुझी लज रखजा। मुझा मदीने जा मीर मुझी लज रखजा। कॾहिं चङो कम कोन कयो आ, जीवन गुज़री सारो वयो आ। कॾहिं चङो कम कोन कयो आ, जीवन गुज़री सारो वयो आ। बरिया आहूं कया दाहूं मुझो आज़ो मन जाओ। मुझा मदीने जा मीर मुझी लज रख जा। मुझा मदीने जा मीर मुझी लज रख जा। चो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। मुखे साईं गुलाम मुस्तफ़ा साहब हुकुम फरमा त सही कम से कम 2.5 घंटा तकरीर करनी है, पर तव्हांजी सलात पाण जो अंदाज़ ॿुधाए पियो त तकरीर घंटे का मथे कोन हलंदी, छो त ऊंधाईअ में तीर हणण जो फ़ाइदो न आहे। बेटा साहब फरमाईंदो आहे त उते ख़ुशबू खोल जिते सौदागर सुरहान जा, अजायो न रोल अतर अॻियां अण ॼाण जे। फरमाईंदो महबूब जो शान हुनखे ॿुधा जेको ॿुधण सां जंहिंजो सीनो मदीनो बणिजी पवे। जेको ॿुधण चाहे उनखे ॿुधाइजे, बाक़ी जेको न ॿुधण चाहींदो। मूंखे जनाब बिरादर अब्दुल गनी जो हुकुम थियो, हाज़िर थियो, कलाक ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजी हाज़िरी थी वेंदी। पर जे ॿुधण चाहियो था त पोइ दिलि खोले चओ सुभान अल्लाह। प्यारा मुस्लमान भाइरो,
मां अर्ज पे कयो हजरत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह हबीबल करीमल के अर्ज कयो मुझा महबूब अवा मेहरबानी फरमाए मुके इजाजत दो मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अब्दुल हक मां 3 ॾींहं तो के फरमायो आ त वञ हिंदुस्तान में मुझो दीन पढ़ा पर तू हुज्जत करे बीठो आहे हाणे बुध मां मुस्तफा करीम जो इहो फैसलो आ तो के मदीने में रहण जी इजाजत आहे भले मदीने में रही पो पर जे मदीने में रहंदे त सिर्फ तोके मुझे रोज़े पाक जो दीदार नसीब थींदो गुंबद खदरा जी दीदार नसीब थींदो पर जे कदे मां मुस्तफा करीम जो चवण मनी करे वनी हिंदुस्तान में मुझो दीन पढ़ाईंदे वनी मदरसो हलाईंदे त मां मदीने वारे मीर जो तो वाइदो वा रोजानो मदीने पाक मां हली करे हिंदुस्तान जे सरजमीन ते तो के पांजो दीदार कराण मां मोहम्मद करीम जो कम आहे। तकबीर नाराए रिसालत या रसूल अल्लाह हैदरी या अली नाराए गौसिया या गौसिया हबीबन फरमायो अब्दुल हक मां रोजानो मदीने मां तो के हिंदुस्तान अची दीदार कराईंदुसि ज़ियारत कराईंदुसि मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो उन कामिल वली फरमायो वा त अल्लाह जो वली जॾहिं मज़ार में वेंदो वा वो मरंदो नाहे जिंदा होंदो वा हयात होंदो वा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि के अहिड़ी जावदानी जिंदगी अता फरमाईंदो वा अल्लाह वारा जिंदा हयात होंदा आहिनि ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो तॾहिं बिठाई सा फरमायो जॾहिं बि जिते बि असांजो ज़िक्र थींदो वा मां अब्दुल लतीफ़ जी निगाह उन तरफ़ वेंदी आहे ओ दोदा ॻोठ जा मुसलमान अगर भेटाई साहब जी नजर थी वई त तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो पार थी वेंदो वली त वली आहिनि पर भेटाई जहिड़ो को न थियो अब्दुल लतीफ़ जहिड़ो को न थियो ऐं ज़रूरत आहे हिन वक़्त में इन मौज़ू ते ॻाल्हाइण जी छो त जेके दीन जा दुश्मन आहिनि न उहे हर फोरम ते जेके असां मुसलमान जो मुक़द्दस हस्तियूं आहिनि उन्हनि ते हमले जी कोशिश कंदा आहिनि असांजी सिंध में हींअर हिकिड़ो फितनो हले पियो छो त हिन सफ़र महीने जी 14 तारीख़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो उर्स हो तो उर्स जे मौके ते जॾहिं सोशल मीडिया ते साईं जे उर्स मुबारक जो तज़किरो हलियो तो कुछ अहिड़ा भी नाम निहाद बदबख्त हा जिन चयो त भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह सिंध जो सपूत हो सिंध जो आशिक हो बेहतरीन शायर हो मकी वली बली भिटाई कोन माज़ल्ला उन्हनि एतिरे क़दर लिखियो त भिटाई साहब जी दीनदार माण्हुनि सां तबीयत कोन ठहंदी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो बोताना हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मुझे लाखिणे लतीफ़ तोखे मूंखे दर्स इहो ॾिनो वा त वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो तखे लिको की न लतीफ़ चए बारो चो बे पार पो नाए नेण निहार ततो में देरो दोस्त जो वो अब्दुल लतीफ़ा जो मदीने जे मीर जे शान जी गाल अचे त भिटाई सा फरमाए साहिड़ जा सिंघार अन लेखिया अग हुया नका कुल फयकून हुई न हुई बी पचार न की सिज हो न की चंड हो न हुई तो ही दे
तवार तॾे मोहब्बत साण मिहार यार लाया ई लतीफ़ चए हे ओ अब्दुल लतीफ़ा जो तुंहिंजे मुंहिंजे पीर पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जो वारो अचे त फरमाए पीर त मुंहिंजा बादशाह जीलानी जलील दादला दरगाह जा खामंद जा खलील हुसैनी हीणो आहिया अच वहर चम वसीला दाता मुंहिंजे दिल खे दे दिला सा दलील ज़िल्लत कयोम ज़लील रस बादशाह बगदाद जा जब मदे जाम अब्दुल लतीफ़ भेटाई मदीने जे मीर जो मंजूर नजर आ मुंहिंजा दोस्तो सिंध जो हिकिड़ो शहर आ खोड़ा शरीफ हज़रत मखतूम आकिल रहमतुल्लाह अलैह उते रहंदो हो ऐं मखतूम आकिल वॾो महिमान नवाज़ मखतूम आकिल रहमतुल्लाह अलैह उन जी पेशानी ते इस्म जलालत यानी अल्लाह लिखियल हूंदो पेशानी ते ओंधाई रात में साईं जी ये पेशानी मुबारक ईअं बरदी ही जी बल्ब पियो बरे इस्म जलालत लिखियल हूंदो ऐं पाण वॾा महिमान नवाज़ बि साईं जी तव्हां हालात पढ़ो अक्सर मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अल्लाह जा नेक बाना इते आया आहिनि साईं मखतूम अब्दुर्रहमान खोड़वी रहमतुल्लाह अलैह बि इन खानदान जो आहे इन मखतूम अब्दुर्रहमान खोड़वी वठ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत इमामुल आरिफीन सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मेहमान थियो मेहमान नवाज घरानो वा सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह भी वक्त जो कामिल वलिया वक्त जो गौस ऐं कुतबा मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो बेटा साहब रहमतुल्लाह अलैह मखतूम आकिल रहमतुल्लाह अलैह जा मेहमान छा पर बेटा साहब जे आदत हूंदी हुई जिॾां बि वेंदा हा दंबोरो हथ में हूंदो दबोरो वजंदो हो फरमाइंदा मन मणियो तन तस्बे अदा दिल दबोरो जिन तदो ते तलब जो वहदत सर वजन वहदहु ला शरीक लहु इहो राग रगन पो सुता मर सुहन यार निंड इबादत जिन जे दबोरो साईं सां गॾु हूंदो हो ऐं हज़रत मखतूम आकिल रहमतुल्लाह अलैह शरीयत जा वॾा पाबंद हूंदा हा जेसिताईं मखतूम आकिल रहमतुल्लाह अलैह जे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो हद हूंदी हुई उते गैर शरई कम न थींदा हा न दोल वॼंदो हो न साज़ वॼंदो हो शादीअ में ग़मीअ में अल्लाह अल्लाह जे महबूब करीम जे रस्ते ऐं दस्तूर मुताबिक़ कारनामा सर अंजाम ॾिना वेंदा हा गैर शरई कमन के रोकण जे लाइ साईं माण्हू मुक़रर कया हा उन माहौल में हज़रत भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह दंबोरा खणी खोड़न में दाख़िल थियो आहे साईं जा माण्हू मुक़रर हा ढोल वॼाईंदो हो साज़ वॼाईंदो हो मुरली वॼाईंदो हो उनखे बाक़ाइदा गिरफ़्तार करे साईं वटि खणी ईंदा हुआ साईं उनखे सज़ा ॾींदो हो बेटाई घोट जो दंबोरो वॼायो फ़क़ीर पची विया सुञाणन कोन पया केरा उन्हें समझो वाह तको दुनिया वारो मानो वाह आम मंगण हारो मेरा से आहे बेटा साहब के पकड़े वरतो वाह चवण लगा तो असांजे मुर्शिद जे कानून के टोड़ियो वाह असांजे मुर्शिद जे दस्तूर जी भंजकड़ी कया असां तो के गिरफ्तार करे साईं दे वठी हलंदासी साईं तो ते हद जारी कंदा बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाया दा मां केड़ो डोह कयो आ चयो तो दंबोरो वजायो
कयो आ। साईं फरमायो मां गलती थी वई आ, मूंखे माफ़ी ॾियो। फ़कीर चवण लॻा माफ़ करण या सज़ा ॾियण इहो असांजे हथ में न आहे। मखदूम ॾांहुं तोखे हलणो पवंदो, पोइ असांजो मुर्शिद मर्ज़ी वारो वा तोखे सज़ा ॾे या माफ़ फरमाए। बेटा साहब फरमायो अब्बा हाणे हीअं करियो, मां तव्हांखे ख़त लिखी थो ॾियां, सुभान अल्लाह मुंहिंजो ख़त खणी वञो, मां सुभाणे ईंदुसि। सुभान अल्लाह चो भला लिख ख़त। बेटा साहब ख़त में लिखियो त अॼु न ईंदुसि आऊं, सुभां पिरी ईंदा पाण। अॼु न ईंदुसि आऊं, सुभां पिरी ईंदा पाण। उहे सजण ईंदा साण, जिन ॿार खया हिन खोड़न जा। बेटा साहब रहमत लाल कागज़ ते इहो पंहिंजो शेर मुबारक लिखी ॾिनो आहे। फ़कीर खणी मखदूम साहब वटि पहुता। मखदूम जीअं जो शेर पढ़ियो आहे, अखियुनि मां रुड़क वेही पिया। फरमा लॻा फ़कीरो न सतायो हा, न तंग करियो हा, न इन जे राह जी रुकावट बणिजो हा। इहो को आम माण्हू कोन हुयो, पर भिट जो घोट हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाए हो। फ़कीर न अर्ज़ कयो सोना असांखे ख़बर कान हुई त को भिटाई साहब आहे। पाण फरमायो बहरहाल जेको थियणो हो सो थी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं सुबुह जो टाइम थियो आहे, मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो अॼु खोड़नि जूं गलियूं साफ़ करियो। सुभान अल्लाह अॼु खोड़नि में गुलाब जे गुलनि जो पतियूं हारियो, अतर हारियो, मुश्क हारियो। फ़कीरनि पुछो सोना केर अचण वारो वा, कंहिंजो इस्तक़बाल आहे। मखदूम साहब ॼण हीअं पियो फरमाए त अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो। अॼु कुर्ब करे मुंहिंजे कखड़नि में मुंहिंजो चंड खां सुहिणो यार ईंदो। कुर्बान वञा ते रस्ते तां, जे रस्ते खां कुर्बदार ईंदो। फरमा लगा फ़कीरो जल्दी करो, खोड़न जूं बाज़ारियूं सिंगारियो। फ़कीर ने अर्ज़ कयो सोना केर अचणो आ। पान फरमा लगा अब्दुल लतीफ़ वाइदो कयो वात अॼु न ईंदुसि आऊं, सुभां पिरी ईंदा पाण। उहे सजण ईंदा साण, जिन ॿार खया हिन खोड़न जा। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह मस्जिद जे दरवाज़े ते बीठा रहिया, इंतज़ार कंदा रहिया। अल्लाह अकबर कबीरा। ओ जॾहिं ज़ोहर नमाज जो टाइम थियो आहे, मखदूम साहब ॾिसन अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह अची रहियो वा, पर हीअं ॻिचीअ में गारो पियो वा, कंद मुबारक हेठि आहे। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रोई रहियो वा, ऐं मदीने जो मीर अब्दुल लतीफ़ जा लुड़क साफ़ करे रहियो आहे। तकबीर अल्लाहु अकबर। नारे रिसालत या रसूल अल्लाह। नारे तहकीक हक चारे नारे गौसिया। या गौसे आज़म। प्यारा दोस्तों बुजुर्गो, महबूबन फरमायो मखदूमो मुझो अब्दुल लतीफ़ मजबूर है, हाणे मां मुस्तफ़ा आयो आहियां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ही उहो अब्दुल लतीफ़ दादो ज़िले में हिकड़ी मस्जिद बनी आ। उन मस्जिद जे तारीख़ हीअ आहे त जेके भी मस्जिद जा मज़दूर हा, क़ुरान जा हाफ़िज़ हा, अल्लाह पाक अॼु जे मज़दूरनि खे भी अहिड़ो जज़्बो नसीब फरमाए।
अॼु जा त मज़दूर माशाल्लाह मस्जिद पिया तामीर कंदा, उन मस्जिद में जुतियूं पाए पिया हलंदा, उते मस्जिद जी तामीर में पिया सिगरेट दॿींदा, गुटको त वात में पियो ई पियो हूंदो। वरी जे चओ त चवंदासीं असीं मज़दूर आहियूं, असांखे माफ़ी आहे। भई तूं मज़दूर आहीं, तूं मुस्लमान त आहीं, अदब त करणो आहे। बहरहाल उन मस्जिद जा जेके भी मज़दूर हा, राजा हा, उहे सभु क़ुरान जा हाफ़िज़ हा। ऐं मस्जिद बनाइण वारो हज़रत मखदूम अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह मज़दूरनि खे चई, अबा मज़दूरो, साल लॻे, 5 साल लॻनि, 10 साल लॻनि, ख़र्च मुंहिंजो बा, अव्हां खे मज़दूरी जा पैसा मां ॾींदुसि, मुनफ़रद अंदाज़ में मस्जिद बनाइणी आहे। मज़दूरनि अर्ज़ कयो, सोना कीअं? पाण फरमायो, अवां जेका बिलाक, जेका सिर, जेका चौको अवां मस्जिद जी दीवार में लॻायो, वो ईअं न लॻाए जा, उन ते क़ुरान पाक जा 30 सिपारा पढ़ी दम करे पो उन दीवार में बिलाक लॻाए जा। बल्कि बिलाक अॼु उन ज़माने में सिरूं हूंदियूं हुयूं, ईंटूं। पाण फरमायूं, उन सिर जे मथां क़ुरान पढ़ी पो उहो तव्हां चुनाई में लॻाइजो। हिकिड़ी सिर ते न, हर सिर ते क़ुरान पढ़ियो वञे। हज़ारनि जे तइदाद में अल्लाह जे क़ुरान जा ख़त्मा पढ़िया वया। हाफ़िज़ सगोरा मस्जिद बनाईंदा हा क़ुरान जी, त मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो लोलियूं हलंदियूं पयूं हुयूं। अहिड़े अंदाज़ में मस्जिद बनी आहे, मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो पूरे इलाइक़े में ॻाल्हि फैलिजी वई आहे त दादूअ में अहिड़ी मस्जिद बनी आहे। ॻाल्हि हलंदे हलंदे तुंहिंजे मुंहिंजे पीर सुन्निन जे रबर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ते पहुती आहे। बेटा साहब फरमायो, यार अहिड़ी मस्जिद जो दीदार करण खपजे। पाण बिट तां निकता, पर साईं दंबोरो भी गॾु खयो वा, कुत्तो भी पाण सां गॾु वरतो वा। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह हलंदा आया, मस्जिद जे दरवाजे ते जो साईं पहुता, कुत्ते के साईं मस्जिद का बाहर बधी छॾियो वा। मुंहिंजा दोस्तो पाण जीअं जो आया, दंबोरो हथ में आ। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह अचे मस्जिद जे मिंबर ते वेठो वा। जेके मस्जिद जा नमाज़ी हा, साईं जा शागिर्द ऐं मुरीद हा, उन्हनि ॾिठो हिकिड़ो फ़कीर आयो वा। पुराना सादड़ा कपड़ा पाता पिया आहिनि, पेर हिन जा उघाड़ा आहिनि। कुत्तो पाण सां गॾु वठी पियो अचे ऐं हेॾे मक़ाम मर्तबे शान वारे मस्जिद में दाख़िल थियो आहे। न वुज़ू कई आहे, न पेर धोतई आहे। अल्लाह तो ॼाणे कपड़ा भी पाक आहिनि या न आहिनि, जिस्म भी पाक आहे या न आहे। इहो त केॾो गुस्ताख़ आहे जो अहिड़ी मस्जिद में ईअं वञी मिंबर ते वेठो आहे। मुंहिंजा दोस्तो पाण में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे रहिया हा, पर कंहिंखे हिम्मत कान पई थिए जो हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह सां सवाल जवाब करे। अल्लाह जे वली सां ॻाल्हाइण जे लाइ साईं दिलि गुर्दो खपे थो, उहा हिम्मत खपे थी, छो त अल्लाह जे वलियुनि जी दिलनि ते हुकूमत हूंदी आहे। पाण में पिया ॻाल्हियूं कनि। ज़ोहर नमाज जो वक़्तु थियो। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह, मखदूम अब्दुल्ला आया, ॾिठो भिटाई साहब वेठो, वलीअ खे सुञाणंदो आ। मखदूम साहब ॾिठो, फरमाई भले आए कांद मूं निमाणीअ निजरे हुया पुराणा पांद, पर तुंहिंजे नीअ नवा कया अल्लाह उहे आण। याने असांखे ओॾही ॾुखी ॾींहंनि गुज़रे तकींदे तिलकान, पो जिन सां रूह रिहान से वाली करवे झड़ा।
हज़रत मखदूम साहब बेटाई के ॾिठो फरमाई अल्हम्दुलिल्लाह जे मदीने जे मीर जो बचड़ो आयो वा अल्लाह जे हबीब करीम जो खानवादो आयो वा बेटाई साहब के साईं भाकर पातो वा सीनो सीने सां मिलायो वा मुंहिंजा दोस्तो पेशानी चुमिया ऐं फरमायूं अल्लाह जो शुक्र अज ज़ोहर नमाज जी इमामत रसूलुल्लाह जो बचड़ो अब्दुल लतीफ फरमाईंदो साईं जो फरमाए तो सुना नमाज पढ़ा जेके तो जड़ा मुंह जड़ा नमाजी फकीर बीठा न जेके भेटाई साहब जी हकीकत का अण वाक़िफ़ हा उन्हनि ॻाल्हाइण शुरू कयो त असांजो मुर्शिद भी बादशाह माण्हू आ हाणे हेड़े खे तो मुसले ते बिहारे जे न वुज़ू कयो न कपड़ा धोतई न पेर धोतई कुत्तो पियो पाण सां गॾु वठी अचे दंबोरो गैर शरई आलो हुन जे हथ में आ हेड़े जे पुठा नमाज कीअं पढ़बी बहरहाल मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो नमाज जो टाइम थियो आ हज़रत मखदूम साहब इकामत पढ़ी आ बिटाई घोट रहमतुल्लाह अलैह मुसल्ले ते बीठो अल्लाहु अकबर नमाज शुरू कया जेके गालियों प्या कन उवे सोचण लगा पर जो साईं मुर्शिदन जो नमाज शुरू कया उवे फकीर भी मजबूर नमाज पढ़न लगा ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाईरो हजरत बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह हिकड़ी रकात उल्होंदे मोह करे पढ़ाईया काबे दा मोह करे पढ़ाईया ऐं बेटाई साईं रहमतुल्लाह अलैह जडे बी रकात जेला उथियो वा त बेटाई साहब काबे का फिरी करे उभरंदे मोह कयो आहे यानी काबे के पुठी दी भी रहा त पुठा जेके नमाजी हा उन्हनि जो बेटाई साहब के ॾिठो त काबे का साईं फिरियो आ त पुठिन सभी नमाज टोड़ी भई काबे का सीनो फिरी वियो नमाज टूटी वई लेकिन मखदूम अब्दुल्ला नमाज का न टोड़ी आ बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह टी रकात उत्तर मोह करे पढ़ाईया चौथी रकात दखण मोह करे बेटाई साहब जो सलाम फेरियो वा पुठा साईं ॾिठो वा त केर भी नमाज़े नाए चवण लगो धुरियां ऐं धारियां मिटन मुय जा थिया मदी रखे डेरन मन में मां खिलियो खिकारिया सुबह जे सारिया त उठना हिल उता कुन में बेटे साहब रहमतुल्लाह अलैह ॾिठो आ त पुठियां नमाज टोड़े छॾियो आ ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो पर मखदूम अब्दुल्ला रहमतुल्लाह अलैह नमाज कान टोड़ी आ बेटे साहब मखदूम के फरमायो मखदूम तो शरीयत जा फिक़ह जा मसला न पढ़िया आहिनि छा जॾहिं काबे का सीनो फिरंदो वा त नमाज टुटी वेंदी आ ॿियनि नमाज़िन शरीयत ते अमल करे नमाज टोड़ी आ पर अवां नमाज कान टोड़िया हजरत मखदूम साहब अर्ज कयो सोना अब्दुल लतीफ जडे मां ज़ाहिर अखिन सा डिठो त तो काबे का फिरो बिठो है पर जडे दिल वारे अखिन सा मां तवा के डिठो त अब्दुल लतीफ अवा काबतुल्लाह जे विच ते बिठा हा पो मां चयो जेको काबे जे विच ते आ उन जे अग्यां भी काबो वा पुठियां भी काबो वा खाबे पासे भी काबो वा साजे पासे भी काबो वा अब्दुल लतीफ जो समत सही आहे नमाज टोड़न जी जरूरत ना है नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हक चाहे नारे गौसिया या गौसिया फरमा लगा अब्दुल लतीफ मुंह तो के डिठो काबे जे विच ते बिठो सुभान अल्लाह मां चो अग्यां भी काबो आ पुठियां भी काबो आ बेटा जो समत सही आ सुभान अल्लाह ऐं अर्ज के सोना दंबूरो खणी आया आयो पर अज कुत्तो बि वठी आया आहियो सुभान अल्लाह पाण फरमे मखदूम मानन जी नज़र में कुत्तो आ पर यो कुत्तो नाहे ई मुंहिंजो नफ्स
माण्हू नफ़्स जी ग़ुलामी कंदा आहिनि, असां नफ़्स जे गिचीअ में ग़ुलामी जी ज़ंजीर पाए छॾी आहे। मां सोचो अहिड़ी शान वारी मस्जिद में जो दाख़िल थिजे त मतां दिल में को वसवसो, को सवाल, को ख़्याल पैदा थिए, नफ़्स पलीत ॿाहिरि हुजे, बग़ैर नफ़्स जे अल्लाह जे घर में हाज़िरी ॾिजे। ओ मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग हुई उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह आहे, जो मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो मुंहिंजे महबूब पाक जी ख़ुसूसी नज़र हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते आहे। अॼु बि अल्हम्दुलिल्लाह जिते भी सिंधी ज़बान ॻाल्हाई वञे थी, सिर्फ़ पंहिंजो पाकिस्तान न पर पूरी दुनिया में भिटाई साहब जो फैज़ ऐं तसरुफ़ मौजूद आहे। न समझण वारा न मञण वारा भी जॾहिं अब्दुल लतीफ़ जो कलाम ॿुधंदा आहिनि चवंदा आहिनि यार समझ में नथो अचे, पर वाह जो कलाम आहे, वाह जो लिखण वारे लिखियो वाह छो न हुजे, जंहिंजे लाइ पाण फरमाईंदा हा त तो जे आयतूं तो जे बेत भाइया से आयतूं आहिनि, पो वञो तोड़ लाहिनि यार पिरिया संदे पार जे। अल्लाह पाक तव्हां असांखे भिटाई साहब जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। और मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, मां आयत करीमा पढ़ी अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात इरशाद फरमायो, अल अखिल्लाहु यौम इज़िन बादुहुम लिबादिन अदुवुन इल्लल मुत्तकीन। अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो, ऐ इंसानो याद रखो हे अवां जा दुनिया वारा दोस्त, अवां जा दुनिया वारा यार, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इहे दोस्त तव्हां जा दुश्मन थी वेंदा, इहे यार तव्हां जा मुखालिफ़ थी वेंदा। आलम तख़य्युल में अर्ज़ कयो वियो या रब्बल आलमीन, पोइ असां कंहिंसां दोस्ती रखूं, यारी रखूं जेको दुनिया में निभाए, क़ब्र में निभाए, महशर जे मैदान में निभाए। अल्लाह पाक फरमायो इल्लल मुत्तकीन, मगर मुंहिंजा मुत्तकी बाना औलिया अल्लाह उन्हनि जी दामन सां वाबस्ता थी पओ, ये अल्लाह जा वलिय दुनिया में त निभाईंदा पर क़ब्र ऐं हशर में भी नीह लाहींदा। अल्लाह जा वली दुनिया में निभाईंदा, क़ब्र हशर में भी निभाईंदा। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, असां नक्शबंदीन जो इमाम हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी हज़रत शेख अहमद फारूकी रज़ी अल्लाह ताला अन्हो, मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो पाण फरमाईंदा हा त क़यामत ताईं जेको असांजे तरीक़े आलिया नक्शबंदिया सां मुनसलक थींदो, वाबस्ता थींदो, ॿियूं जेके उनखे बरकतूं रहमतूं नसीब थींदियूं उहा पंहिंजी जा, पर मां इमाम रब्बानी ऐलान थो कयां त नक्शबंदी ज़िक्र करण वारो जॾहिं वफ़ात कंदो, अल्लाह पाक उन जो ख़ात्मो ईमान ते फरमाईंदो। नक्शबंदी तमाम तरीक़नि जो सरदार तरीक़ो आहे ऐं इन जो रूह रवां हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी सैयदुना शेख अहमद फारूकी रज़ी अल्लाह ताला अन्हो साईं जो उर्स मुबारक भी हिन महीने जी 28 तारीख़ ते आहे। मुंहिंजा दोस्तो, उहो इमाम रब्बानी उन वक्त में अल्लाह तबारक व ताला इमाम रब्बानी के दुनिया ते मोकिलियो जॾहिं इस्लाम के 1000 साल पूरा थी चुका हा ऐं हिंदुस्तान जी सरजमीन ते मुग़लनि जी बादशाही अकबर बादशाह। ऐं मां इहो बि तव्हांखे अर्ज़ कंदो हलां त इस्लाम जे मथां जॾहिं बि आज़माइश आई आहे त मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो, अल्लाह जे कामिल वलियनि ही इस्लाम जो साथ ॾिनो आहे।
जे इस्लाम ते आज़माइश अचे अबू बकर सिद्दीक़ सीनो ताणियो बीठो वा अमीर उमर बीठो वा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पो सहाबा जो दौर पंहिंजी जा पर जॾहिं यज़ीद लईन तख़्त ते वेठो वा जे पंहिंजे ताक़त ऐं ज़ोर ते मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो कईं मुल्ला मौलवी ख़रीद करे वरिता पर मुंहिंजे सोणे हुसैन पंहिंजे तलवार बुलंद फरमान लगा अगर इस्लाम के बिगेड़न वारा मौजूद आहिनि त इस्लाम के बनाइण वारो हुसैन भी मौजूद आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पाण फरमाई मां आख़िरी नबी आहियां मूंते नबूवत जो दरवाज़ो बंदि आहे। ये कम जूं ॻाल्हियूं आहिनि मूंखां बाद को नबी कोन ईंदो पर जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो पोइ हिन इस्लाम अंदर गैर इस्लाम शयूं भी दाख़िल थी पवंदियूं यानी माण्हू मुस्तहब खे फर्ज़ समझंदा सुन्नत खे माण्हू अहमियत ॾींदा फर्ज़ खे छॾे ॾींदा वाजिब जे पुठियां माण्हू डोड़ंदा फर्ज़ खे छॾे ॾींदा। अब आई आहे न हाँ ईद नमाज से तव्हां ॾिसो ईदगाहूं भरियूं पयूं हूंदियूं पर ईद जी नमाज वाजिब आहे फर्ज़ न आहे पर फर्ज़ नमाज से तव्हां ॾिसो मस्जिद में केरु आज़ान ॾियण वारो न आहे मस्जिदूं ख़ाली लॻियूं पयूं आहिनि ऐं अहिड़ी तरह ॿियूं कई अहिड़ियूं गैर इस्लामी रस्मूं हींअर बि आहिनि ऐं मौबन फरमायो जीअं जीअं दौर गुज़रंदो वेंदो इहे शयूं इस्लाम में दाख़िल थींदियूं वेंदियूं। पोइ मां आख़िरी नबी आहियां अॻे साबिक़ा अंबिया अलैहिमुस्सलातो सलाम जे दौर में हिकिड़ो नबी सगोरो हूंदो हो उन जी शरीयत उन जो किताब उन जो तरीक़ो हलंदो हो उहो नबी दुनिया मां पर्दो फरमाईंदो हो अल्लाह पाक ॿियो नबी दुनिया ते मोकिलींदो हो मुंहिंजे महबूब फरमायो मां आख़िरी नबी आहियां मूं ते नबुवत जो दरवाज़ो बंदि आहे मुखां बाद को नबी कोन ईंदो पर मुझे महबूब पाक फरमायो हर 1000 साल का बाद में अल्लाह पाक मुझे हिन उम्मत में हिकड़ो मुजद्दिद पैदा फरमाईंदो हिकड़ो मर्द कामिल पैदा फरमाईंदो जेको दुनिया में ईंदो ऐं इस्लाम के नई जिंदगी अता फरमाईंदो। 1000 साल पूरा थिया इस्लाम के अकबर बादशाह जी हुकूमत हुई अकबर बादशाह जो मुल्लन मथो कढियो मौलवी ने चयो अकबर इस्लाम जो जेको वक्त हो जेको टाइम हो सो 1000 साल हो हाणे इस्लाम जो दौर खत्म थी वियो चई पो हाणे छा करियां चूं हाणे तूं पंहिंजे नए दीन जो ऐलान कर पो उन अकबर बादशाह उन दरबारी मुल्लन जे चवण ते दीन अकबरी या दीन इलाही जो ऐलान कयो मस्जिदूं शहीद थियूं पे मदरसा किरिया पे ऐं बादशाह जी माण्हू पूॼा कंदा हा बादशाह अकबर बादशाह के माण्हू सजदो कंदा हा अकबर बादशाह जो मुजस्समा बनाए करे ॻोठनि में ॿाराड़ियुनि में मोकिलिया विया हा माण्हू मस्जिदनि में नमाज़ कोन पढ़ंदा हा जेको बि ईंदो हो अची बादशाह जे उन मुजस्समे ते पंहिंजो मथो टेकींदो एॾे नाज़ुक दौर में मां अक्सर चवंदो आहियां त इस्लाम के जेतिरो नुक़सान ॾाढ़ी पटके वारनि पहुचायो आहे न एतिरो ॾाढ़ी कूड़नि कोन पहुचायो अमां इस्लाम जी तारीख़ पढ़ो यज़ीद आम कोन हो यज़ीद पढ़ियो लिखियो दमिश्क जी जामा मस्जिद जो यज़ीद इमाम हो बाकायदा तकरीरूं कंदो हो
पो जॾहिं यजीद पलीत इमाम पाक सां जंग कई आहे मिड़ई अंधो ऊंधा अंधोकार में न उन वॾा वॾा मुल्ला घुराया, वॾा वॾा मौलवी घुराए उन्हनि खां फतवा वरती त इमाम हुसैन मुंहिंजी बैयत नथो करे मां छा करियां। अल्लाह जो कसम आहे उन्हनि मौलवियनि उन्हनि मुल्लनि यजीद खे लिखी ॾिनो त तो इमाम हुसैन खे शहीद कर, इमाम हुसैन जो क़त्ल तुंहिंजे लाइ जाइज़ आहे। उहो हिकिड़ो मुल्लो ॿ मुल्ला कोन हा, उहे तक़रीबन तारीख़ में ईंदो आहे त 4,500 मुल्ला हा जेके यजीद जा साथारी हा, ऐं उहो सिलसिलो अॼु बि जारी आहे, वो बंद न थियो आहे। त अकबर बादशाह जो मथो भी मुलन कजो। बादशाह इस्लाम के जा 1000 साल पूरा थी वया। बादशाह जो मुझा दोस्तों बुजुर्गो दीन अकबरिया जो ऐलान कयो वा। अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात हजरत सैयदना अमीर उमर सैयदना हजरत फारूक आजम जे खानदान मा रब्बुल आलमीन सरजमीन सरहंद में हजरत इमाम रब्बानी के पैदा फरमायो आहे। हे वो इमाम रब्बानी आ अञा दुनिया में अचे न त उन जो तज़किरो हली रहियो आहे। हजरत शाह कमाल के थली रहमतुल्लाह अलैह वक्त जो कामिल बुजुर्गा ऐं हजरत इमाम रब्बानी जे वालिद जो नालो हजरत शेख अब्दुल अहद सरहंदी रहमतुल्लाह अलैह आ। मुंहिंजा दोस्तो इहो हजरत शाह कमाल के थली जो मुरीद आ। हिकिड़े ॾाड़े जे मुर्शिद के अर्ज के मुझा सोना मुर्शिद मां रात ख्वाब डिठो वा, उन ख्वाब परेशान करे विधो वा। मां डिठो वा त दुनिया में ऊंधा फैलजी वैया, ऊंधाई अची वैया। माण्हू माण्हूअ खे पियो खाए, जानवर जानवर के पियो खाए। सोना ॾाढो भयानक मंज़र हो। अचानक मूं ॾिठो त मुंहिंजे पुठीअ मां हिकु नूर जे लाइट निकिती आहे जेका आसमान ॾांहुं वधी आहे, जंहिंजे रोशनीअ जे करे पूरो जग जहान रोशन थी पियो आहे। हजरत शाह कमाल रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा दोस्तो पंहिंजे मुरीद के भाकुर पातो वा, मुबारकबाद ॾिनी आहे। फरमान लगा अब्दुल अहद तो के मुबारक हो जे, अन करीब तुझे घर में एकड़ो कामिल मर्द इंदो जो रसूलुल्लाह जे दीन के नई जिंदगी अता फरमाइंदो। मुझा दोस्तों बुजुर्गो पो जॾहिं इमाम रब्बानी जी विलादत बासादत थी आ, अल्लाह अकबर कबीरा। मुझा महबूब पाक मुबारक ॾियण जे लाइ आया। हजरत अबू बकर सिद्दीक भी आयो, अमीर उमर साईं भी आयो, हजरत उस्मान अलीउल मुर्तदा भी आया। जॾहिं पाण जवान चा अब मुझा दोस्तों बुजुर्गो हेॾा इमाम रब्बानी अकेलो वा। अकबर बादशाह जो दीन अकबरीअ जो ऐलान कयो। इमाम रब्बानी पंहिंजी तलवार बुलंद करे फरमा लगा अगर दीन के बिगेड़न वारा मौजूद आहिनि त फारूक आजम जे बचड़े जी सूरत में बनाइण वारा भी मौजूद आहिनि। हाँ, इहा हक़ ऐं बातिल जी जंग रोज़े अज़ल खां आहे। जे मदीने जो मीर हो त अबू जहल भी हुयो, जे अबू बकर सिद्दीक हो तो मुसैलमो कज़ाब भी हो। मुझा दोस्तों जे मुझो सोनो हुसैन हो तो यजीद भी हो। जे कदे इमाम रब्बानी हो तो अकबर बादशाह भी हो। हजरत सैयद सखी महर अली शाह गोलड़ भी हो तो काणो कुत्तो मिर्जा कादियानी भी हो। अल मकसद हर दौर अंदर हक भी आ बातिल भी आ, पर तारीख गवाह आहे त फतह हमेशा हक जी थी आहे। इमाम रब्बानी अकेलो हो। अकबर बादशाह जॾहिं इहो ऐलान ॿुधो आहे, मौलवीन खां पुछी हाणे तव्हां मूंखे चयो इस्लाम जो टाइम ख़त्म थी वियो, ही ॿियो नओं पीर निकितो आहे, चवे पियो मां जंग कंदसि।
उहे मुल्ला चवण लगा न न बादशाह असां जेका ॻाल्हि कई आहे उहा सही आहे। इहो पीर साहब मिड़ी तुंहिंजी बादशाहीअ ते कब्ज़ो थो करे, अवां जे मुखालफ़त में माण्हू तो जमा करे, अॻियां हली अवां जी हुकूमत जे मथां इहो कब्ज़ो कंदो। बादशाह चवण लॻो अगर इहा ॻाल्हि आहे त इमाम रब्बानी खे गिरफ़्तार कयो वञे। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो बग़ैर ॾोह जे हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी के क़ैद करे गवालियार जेल में बंद कयो वियो वा। मुंहिंजा दोस्तो अवां हिंदुस्तान जी तारीख़ पढ़ो, मुग़लनि जे दौर में गवालियार जेल में उन कैदी मुजरम के बंद कंदा हा जेको सभ खां ज़्यादा ख़तरनाक हूंदो हो। तोखे मूंखे त इस्लाम घर में मिलियो। हाँ असां पाण खे आशिक़े रसूल सॾायूं था, नबी जा ग़ुलाम सॾायूं था, पर तोखे मूंखे अॼु ॾींहं ताईं इस्लाम जे ख़ातिर के चमाट बि कोन आई आहे। तुंहिंजो मुंहिंजो इस्लाम जे ख़ातिर अॼु ताईं मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो 1000 रुपए जो नुक़सान बि कोन थियो आहे। ही केरु हा? इस्लाम जा मुजाहिद जेके वक़्त जे जाबिर ज़ालिम बादशाहनि सां बि टक्कर खाईंदा हा, फरमाईंदा हा त छा थी पियो, मरी वियासीं त शहीद थींदासीं, जे कामयाब थियासीं त गाज़ी थींदासीं, कम से कम क़यामत ॾींहुं रसूलुल्लाह खे पंहिंजो मौत ॾेखारींदासीं न। ॿिए पासे असां आहियूं, वाबिन सां बि गॾु, शीअनि सां बि गॾु, अहल हदीसनि सां बि गॾु, वाणियुनि सां बि गॾु, भीलनि सां बि गॾु, मिड़ई कमु हले। असां पंहिंजे कारोबार जे लाइ, पंहिंजी दोस्ती जे लाइ कंहिं बदअक़ीदे खां दोस्ती कोन छिनी सघंदा आहियूं। ही उहे कामिल बाना हा, अल्लाहु अकबर कबीरा, जिन नबी साईं जे दीन जे ख़ातिर पंहिंजे औलाद सां बि क़त तालुक़ करे छॾियो। ऐं फ़ख्र सां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, अल्हम्दुलिल्लाह मुझो कामिल मुर्शिद हज़रत कयूम जहां ख्वाजा ख्वाजगा से आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी रहमतुल्लाह अलैह, अल्हम्दुलिल्लाह मूंखे फ़ख्र आहे मुन कामिल जे हथ ते बैत कई हुई। ही उहो कामिल बुज़ुर्ग हो जंहिं पंहिंजे पुट जे मथां कुफर जी फतवा आई हुई। पुट जे मथां शरीयत जे ख़िलाफ़ वियो, पाण फरमायो इहो काफ़िर आहे। मुरीदन के हुक्म के अज का बाद मुझो हिन सां को भी ताल्लुक न आहे, केर भी हिन सां लेन देन न रखे। जॾहिं पंहिंजो ज़ाती मसलो ईंदो आहे न त को पोइ चङा भला बि तावीलनि ते लही ईंदा आहिनि। अगरि चे चूं मगर, पर जेकॾहिं इहो इरादो न हुजे बिल फर्ज़ बिल महाल ईअं करे घुमाए ॻाल्हि खे, पर पाण सरातन फरमाइयो काफ़िर। पोइ कुझु माण्हू साईं जो साहबज़ादो बि अल्हम्दुलिल्लाह वॾी पंहिंजो अहमियत वारो हैसियत वारो हो, डॉक्टर हो। पोइ साईं वटां आयो, अची बाबा मूंखे माफ़ करियो, मां तौबा करियां थो। पाण फरमाए मुंहिंजे साम्हूं न, सुभाणे ऐलान करां थो, सभई माण्हू घुरां थो, कम से कम 1000 2000 माण्हू गॾु थो करां, उन जे साम्हूं दुबारो तौबा करे दुबारा तो कलमो पढ़। त अल्लाह जा जेके कामिल वली आहिनि उहे पंहिंजे जान खां बे वधीक रसूलुल्लाह जे दीन सां मोहब्बत कंदा आहिनि, पंहिंजे बचन खां वधीक मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे दीन जा वफ़ादार। ओ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, इमाम रब्बानी बि बादशाह सां जॾहिं टक्कर खाधी आहे, बादशाह चयो गवालियार जेल में बंदि करियो, हिकिड़ो मुल्लो आहे उते ख़तरनाक ॾोहारी, कातिल भी उते, चोर भी उते, डकैत भी उते, वहशी भी उते आहिनि। पाणी उहे ॾोहारी हिन के मारे छॾींदा, मूते इल्ज़ाम कोन ईंदो आहे। बा जेल में जेली कैदी पाण में विड़िया, मुल्हो मरी वियो, इहा ॻाल्हि हलंदे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो गवालियार जेल में इमाम रब्बानी के बंदि कयो वियो आहे। 3 महीननि खां बाद में जॾहिं बादशाह गवालियार जेल जे दौरे ते निकितो
वा मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हीअं जो जेल जे मेन गेट मां दाख़िल थियो वा त ॾिसे सुभान अल्लाह जेके कैदी आहिनि कंहिंजे मथे ते पटको वा ॾाढ़ीअ बि आहे को कैदी नमाज़ पियो पढ़े को क़ुरान पियो पढ़े को तस्बीह पियो पढ़े को मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अल्लाह जे ज़िक्र में मस्ता जेलर खां पुछया सुप्रीडेंट खां पुछया ओ जेलर कर ख़बर असां हिकिड़ो मुल्लू मोकिलियो आहे हेतिरा मुल्ला किथां आया उन जेलर अर्ज़ कयो बादशाह सलामत आहे त हिकिड़ो पर जिते नज़र पियो विझे उन जी तक़दीर मिटायो छॾे जॾहिं रात जो टाइम थींदो वा इन गवालियार जेल ते अल्लाह जी रहमत वसंदी आहे क़ुरान जी तालीम जारी आहे हदीस जो दर्स हली रहियो वा ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो बादशाह मोटी आयो आहे ॻाल्हि सम्झ में कान पई अचे वरी मौलवीन खे घुराया तव्हां मूंखे चयो त इस्लाम जो टाइम पूरो थी वियो इहो असां अहमद सरहंदी जेल में बंदि कयो वा हू पंहिंजो कमु करे रहियो ॾियो ख़बर अवां ग़लत मशवरो कोन ॾिनो आहे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो बादशाह के वरी बि मौलवियन तस्दीक सां चयो वा बादशाह असां सही आहियूं हज़रत इमाम रब्बानी ग़लत आहे ओ मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी राति बादशाह जो पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो वा अचे बादशाह खे पेट जे सूर वरितो आहे एतिरो पेट में सूर पियो हकीम तबीब दवाऊं इलाज पर जियां इलाज थिए तीअं बादशाह जो सूर अञा वधे बादशाह जे वज़ीरनि मां हिकिड़ो वज़ीर हो जेको हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फ सानी जो मुरीद हो उन चयो बादशाह मदीने वारे साईं जो फरमान आहे कुदसी हदीस आहे अल्लाह पाक फरमायो मन आदली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब अल्लाह पाक फरमायो जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मनी कंदो आहे मां रब हुन सां ऐलान जंग कंदो हीअ जेको तुंहिंजे मथां बीमारी आई आहे हीअ तबई बीमारी न आहे इहो अल्लाह जो अज़ाब थो थिए चई पोइ जे मुंहिंजी दिलि थी चवे त तूं हज़रत इमाम रब्बानी खे घुराए उन खां दुआ घुरा उन खां दम पीणो करा त तुंहिंजो मर्ज़ ख़तमु थी बादशाह खे अहिड़ी तकलीफ़ हुई जो मरण जे क़रीब बादशाह चयो अदा आहे त मुंहिंजो दुश्मन मुंहिंजी बादशाहीअ ते पियो कब्ज़ो करे पर वठी अचोसि इमाम रब्बानीअ खे आंदो वियो वा बादशाह जे साम्हूं साईं आयो वा पाण फरमायो मूंखे छो घुरायो अथई साईं पेट में सूर आहे मरां थो साईं फरमायो मां छा करियां साईं को दम कर तावीज़ लिखी ॾे दुआ वठ पाण फरमायो दम पीणो कंदसि फ्रीअ में न अधु बादशाही लिखी ॾे त पोइ तो ते मां पीणो विझां हाणे बादशाह खे ते पक त मारा मुली सचा इहो ई मुंहिंजी बादशाही जे चक्कर में अॼु दिलि जी ॻाल्हि ज़बान ते अचे पर बादशाह खे एॾी तकलीफ़ हुई सोचई पे मां ज़िंदा कोन रही सघंदसि चई बाबा अधु बादशाही जो लिखी ॾियोसि पोइ अध में मां ज़िंदो त हूंदसि मरी वेंदसि कहिड़े कम जो अध बादशाही लिखी वई आहे कातिब लिखी आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो इमाम रब्बानीअ खे अध बादशाही मिली आहे साईं बादशाह जे पेट ते हीअं हथ रखे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हथ घुमायो वा त बादशाह जे पेट मां थोरी हवा ख़ारिज थी आहे बादशाह नरड़ी टिट कढी बादशाह जो हवा ख़ारिज कई तो उनजो पेट जो सूर घटिजी पियो जो पेट जो सूर थींदो ई तरह जॾहिं गैस जमा थींदो आहे साईं फरमाए ॾे ख़बर कीअं तबियत चइसि अञा बि थोरो आहे साईं फरमाए अधु ॿियो बि लिखी ॾे बादशाह ॾिठो मरी वेंदुसि त कहिड़े कम जो पोइ बि ज़िंदा त हूंदुसि चवा लिखो अधु ॿियो बि ॾियोसि ओ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो ॿियो बि अधु ॾिनो वियो आहे साईं वरी बि जो हथ रखियो त बादशाह जे पेट मां रहियल हवा निकिरी वई पेट साफ़ थी वियो बादशाह जो दर्द ख़त्म थी वियो
बादशाह चाक चंगो भलो थी वेठो वा साईं फरमायो हाणे कर ख़बर छा इरादो वा अर्ज़ के सोना अवा बादशाह यो मां तुंहिंजी अवाम रहियत आहियां अवां जे हुक्म जे मां ताबे आहियां ओ मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो उन वक़्त में हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी हज़रत शेख अहमद फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हो उन तहरीर के उन लिखत के फाड़े टुकड़ा टुकड़ा करे बादशाह जे मुंह में हैया पान फरमा लगा अरे खण पांजी बादशाहे मुके तुझे बादशाही जी जरूरत काने का असां दुनिया जे ला न पर पंहिंजे यार जे ला कम कंदा आहियूं मूंखे तुंहिंजी बादशाही जी जरूरत न आहे सुभान अल्लाह। बादशाह चयो सोना इन मुल्क के हासिल करण जे लाइ बादशाह जंगियूं कंदा आहिनि लखें रुपया ख़र्च थींदा आहिनि जवान कुस्बा आहिनि ज़बा थींदा आहिनि जंग थींदी आहे उन का बाद वनी को इलाइको फतह थींदो आहे मूं पूरो मुल्क तोखे ॾेई छॾियो पाण मुर्की फरमाए तो मां उन बादशाही के छा करियां जंहिंजी क़ीमत ई 2 टिटियूं हुजे तुंहिंजी हवा फथी तो बादशाही ॾेई छॾी इन बादशाही जी असांखे ज़रूरत न आहे बहरहाल मुंहिंजा दोस्त ही अल्लाह जा कामिल बाना जिन हर मौके ते हर महल ते पंहिंजी जान खां वधीक रसूलुल्लाह जे दीन जो तहफ़ुज़ कयो आहे अॼु तव्हां सां जेको कलमो पढ़ी रहिया आहियूं न इहो इन्हनि कामिलनि जो सदको आहे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो मां अर्ज़ कयो मुंहिंजे महबूब पाक फरमायो हर 1000 साल खां बाद में मुंहिंजे दीन जी तजदीद करण वारो ईंदो जीअं रवायतन में ईंदो वा हज़रत महबूब सुबहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह मदरसे जे तरफ़ वञी रहिया हा त मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो साईं फरमायो हिकिड़ो माण्हू मिलियो आहे कमज़ोर आहे हलण खां लाचार आहे बीहण खां लाचारा जमीन ते पियो वा मां वञी जो उनके सहारो ॾिनो वा त उथारिया हीअं जो मां वञी उन में हथ विधो वा त मिंटनि सेकंडनि में उहो बीमार चाक चङो भलो थे उथे बीह रहियो आहे हज़रत पीरान पीर दस्तगीर फरमायो अदा केर आहीं जिन आहीं मलाइक आहीं अल्लाह जी नूरी मखलूक या इंसान आहीं अगारो त जमीन ते पियो है मां तोखे हथ ॾिनो मिंटनि में सेकंडनि में तोखे ताक़त अची वई तुंहिंजी सिहतयाबी अची वई मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो उन उथण वारे शख्स चयो अब्दुल कादिर जीलानी मां इंसान कोन आहियां मां मलाइक कोन आहियां मां रसूल पाक जो दीन आहियां शिरक जे वजह सां बिदत जी वजह सां मां कमज़ोर थी पयो आहियां अॼु तो मुंह में हथ विधो वा त अल्लाह पाक मूंखे जवानी ॾिनी आहे से फरमायो मां अल्लाहु अकबर साईं फरमायो उनके उथारे मां जो निकतो आहियां पुछां आवाज पियो अचे जा मुहियुद्दीन दीन के जिंदा करण वारो अची वयो वा ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान तोखे मुबारक हुजे अल्लाह पाक जे पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी ॾिनो वा तब अहले सुन्नत वारनि के ॾिनो आहे इमाम रब्बानी मिलियो वा तोखे मूंखे मिलियो वा बेटा हिसाब मिलियो वा त तोखे मिल मूंखे मिलियो आहे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो दिलबर दस्तगीर हे उहो कामिल वली आहे जेको फरमाईंदो वा जेको मुंहिंजी यारई कंदो यारई जी महफ़िल में शिरकत कंदो जॾहिं मरंदो अल्लाह पाक उनके कब्र जे अज़ाब खां बचाए वठंदो पंहिंजे पाकिस्तान जो हिकिड़ो जय्यद आलिम थी गुज़रियो आहे मौलाना मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह मौलाना अब्दुल तवाब अशरवी जो वालिद साहब मुनाज़िर अहले सुन्नत मौलाना मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह वॾो जय्यद आलिम
पोइ उन जो हिकिड़ो ख़लीफ़ो हो, मोहम्मद कासिम हुन जो नालो हो। वाढ को कमु कंदो हो, ॾखण हो, कारपेंटर हो। पर हुन जी आदत हुई ॾींहं जो दुकान हलाईंदो हो, मगरब जी नमाज ते दुकान बंदि करे हज़रत मौलाना मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी जी ख़िदमत कंदो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो, कुतो थी गुज़ार वनी दर दोस्त जे कन वधीन तब कुछ यकीन की पर को चाणी पार सुबुह वींदा शिकार मन वठी नियल पाण से रया अथई रात सुबुह वींदई साझरी लुआ लुआ मज लतीफ़ चए कर इनल जी तात पोहिया जोगियन संदी जात यार बे भेरे भाग मिले। सही ख़लीफ़ो कासिम रहमतुल्लाह अलैह मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो साईं जी ख़िदमत कंदो वा। हिकिड़े ॾाढे ख़लीफ़ो मोहम्मद कासिम रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दुकान ते वेठो वा त हिकु मर्द ऐं औरत ख़लीफ़े जे दुकान ते आया। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, उलमाए अहले सुन्नत। अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी उथल जी ॼातल सुञातल शख्सियत फाज़िल जलील आलिम नबील अल्लामा व मौलाना बिरादर में मोहतरम अल्लामा शाहिद रज़ा अत्तारी दामत बरकातुहुल आलिया तशरीफ़ फरमा थिया। पंहिंजे तरफ़ां बि जलसे वारनि जे तरफ़ां बि साईं जिन खे ख़ुशि आमदीद चऊं। प्यारा दोस्तो, मौलाना मोहम्मद उमर अशरवी जे ख़लीफ़े मोहम्मद कासिम जे दुकान ते हिकु मर्द हिकु औरत आया ऐं ईंदे साण अर्ज़ कन लॻा, ख़लीफ़ा भला सिर्फ़ मौलवियुनि जी ख़िदमत कंदो आहीं या उन्हनि खां हासिल बि कयो अथई? पाण फरमा लॻा, मूंखे मुर्शिद जे उस्ताद जे दर तां सभु कुझु मिलियो वा। उहे चवण लॻा, पोइ ख़लीफ़ा असां बि कुझु वठण आया आहियूं। पाण फरमायो, घोरो छा था चओ? चवण लॻा, असांजे मथां कर्ज़ आहे, ॾाढा परेशान आहियूं, कर्ज़ नथो लहे। को अमल ॿुधा, को वज़ीफ़ो ॿुधा, जेको अमल असां कयूं असांजो कर्ज़ लहे वञे। ख़लीफ़े मोहम्मद कासिम फरमाया, बा जे कर्ज़ लाराणो आहे त वञी मुंहिंजे दिल भर दस्तगीर जो 11 यारियूं करियो, अवांजो कर्ज़ लही वेंदो। ई मुंहिंजो पंहिंजो अमल आहे। त अचण वारनि चयो, ख़लीफ़ा असीं 11 12 खे मञण वारा आहियूं ई कोन, असीं आहियूं वाबी। ॿियो को अमल ॿुधा? पाण फरमायूं, न ॿियो अमल मूं वटि कोन्हे, मां त इहो ई ॿुधो वा त 11 12 जिन तुंहिंजी कई आ, रिज़्क़ में बरकत तिन जे पई आ। 11 12 जिन तुंहिंजी कई आ, रिज़्क़ में बरकत तिन जे पई आ। पर हा पंजूणा हे लॾहूणा ऐं दे थींदा छो न अमीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। दुनिया जा रहबर दम दस्तगीर, कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, ख़लीफ़े साहब फरमायो, अदा मुंहिंजो पंहिंजो इहो अमल आहे, इन खां वधीक ॿियो को अमल मूं वटि कान्हे। त उन्हनि अचण वारनि चयो, मोहम्मद कासिम अगरि इहा ॻाल्हि आहे त पोइ असां 11 करियूं था, पर हिकिड़ो शर्त आहे, असांखे लिखी ॾे। 11 यारियन करण सां अगरि कर्ज़ लही वियो त असां तुंहिंजी जमात में ईंदासूं, अगरि कर्ज़ न लथो त तोखे असांजी पार्टीअ में अचणो पवंदो। ख़लीफ़े साहब बि न सोचो न सम्झो, लिखी ॾेई।
चबा लिखो अगर कर्ज लही वयो त तव्हां असांजी जमात में, कर्ज न लथो त मां तव्हांजी पार्टी में शामिल थींदुसि। ॿिनि कागज़नि ते लिखियो वियो वा, हिकु कागज़ ख़लीफ़े पाण वटि रखियो वा, ॿियो हुननि जे हवाले कया, उहे त रवाना थी विया। पुठियां ख़लीफ़े साहब जो दिमाग़ कम कयो, सोचण लॻो यार ही मां छा कयो, मां त ईमान जो सौदो करे छॾियो आहे। मुझो रब मर्ज़ी वारो वा, जियां चाहींदो वा इयां कंदो आहे। रब करीम खां केर पुछण वारो नाहे। जेके अल्लाह पाक दुनिया में ज़लील करे उनके केर मोहतरम नथो बनाए। जेकॾहिं रब करीम कंहिंखे मोहतरम बनाए उनके केर ज़लील नथो करे सघे। इहो त मां ईमान जो सौदो कयो वा, जो किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। बेटा ऐसा फरमायो लिखियो जो निराड़ में सो कलम की आड़ी कियां वहे, हाणे पारियो वेठी पार जो लालण लिखियो लो हवे। फकीर साहब सोचो यकदम दुकान बंद कया। मुझा प्यारा मुसलमान भाईरो, हलंदे मौलाना मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी वटाया। अचे अर्ज कन लगा मुझा कामिल मुर्शिद, ईमान जो सौदो करे आयो आहियां, हाणे मुझी मदद फरमा। साईं फरमायो छा गाला, सजी गाल बयान करे बुधाइया। ओ मुझा प्यारा दोस्तो, साईं मौलाना मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह यकदम मुराकबो करे, पीरान पीर दस्तगीर सां राबतो करे सॾ कया त मीरा शाह मदद कर, अचे ओखी अवेर लिल्ला लग लतीफ़ चए, भर पाज़ी अॾे पेर औलाद अली शेर, अज कर का महर मुरीद ते। दस्तगीर तो दस्तगीर आहे न। पाण फरमायूं मुश्किल अची वञे, परेशानी अची वञे, सॾ करण तव्हांजो कमु आहे, मदद करण मां अब्दुल कादिर जिलानी जो कमु आहे। अल्लाह पाक उहो उनखे मक़ाम ऐं उहो तसरुफ़ नसीब फरमाए। बहरहाल साईं मुफ्ती मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह इयां अची पिरान पीर दस्तगीर के जो सॾियो वा। मुझा प्यारा मुसलमान भाईरो, साईं के हजरत पिरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह मुराकबे जे हालत में पंहिंजो दीदार कराए पान फरमा लगा, ऐ मुझा मौलवी साहब फ़कीर, तुझे मुरीद 11 यारैन जो वायदो कयो वा, उनके चो दिलगीर न थे, परेशान न थे। उन फ़कीर 11 यारैन जो वायदो कयो वा, उन्हनि जो 3 यारयूं करण हुननि जो कम आ। कर्ज लाराइण मां अब्दुल कादिर जिलानीअ जो कम आहे। नारे तकबीर, अल्लाहु अकबर, नारे रिसालो, नारे तहकीक, नारे हैदरी। या अलील मुर्तज़ा शेर। प्यारा मुसलमान भाईरो, ये सभई नेमतूं अल्लाह तबारक व ताला तुझे मुझे खाते में रखियो आहिनि। असां के रब करीम जे नबी दिनो आ त आम नबी न, इमाम लंबिया। रब करीम जे पीर दिनो आ त आम पीर ना है, पीरन जो पीर। पर बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए त पानी ईंदम हो त कुछ आऊं बि अग भरी थिया। महबूब जी शफात आहे, उनका को भी इनकार ना है। पर मुझा दोस्त महबूबन जी शफात नसीब उन्हनि के थींदी जेको 5 वक्त जो निमाज़ी है। हाँ, मां जिम्मेदारी सां पियो ॻाल्हायां। मुझे महबूब खां सहाबन पुछो, सोना क़यामत जे ॾियारे पंहिंजा उम्मती कीअं सुञाणंदो? पाण फरमायो त मशर जे मैदान में मुझे उम्मतीन जा चेहरा ईअं चमकंदा जीअं अंधेरी रात में 14 जो चंड चमकंदो। पोइ मां सुञाणंदुसि हबीब उहो छाजे करे? पाण फरमायो मुंहिंजा जेकी उम्मती आहिनि उहे निमाज़ी हूंदा।
ऐं निमाज़ जे वुज़ूअ जी बरकत सां अल्लाह तबारक व ताला उन जे चेहरनि में रब्बुल आलमीन नूरानियत पैदा फरमाईंदो। ऐं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, निमाज़ इस्लाम जो अहम रुकन आहे, अहम फरीज़ो आहे। खुदा रा निमाज़ जी तोखे पारत आहे। असां खां जिहाद वियो, तहज्जुद वया, मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, बच्चा कुर्बान करण वारो जज्बो अॼु तो में मुंह में ना है, पर कम से कम 5 वक्त जी निमाज़ पढ़, 5 वक्त पंहिंजे रब जे दर जी हाज़िरी दे। जे रब करीम तोखे इंसान बनायो, हाँ सेहत ॾिनी आहे। अञा जे मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में न अचे त मिठा कॾहिं अस्पताल जो चक्कर लॻाईंदो कर, अस्पताल जो चक्कर लॻाए ॾिस। तोखां वधीक हसीन, तोखां वधीक खूबसूरत, तोखां वधीक पैसे वारा, तोखां वधीक ताकत वारा, पर ज़मीन ते हिकु कदम हलण जे लाइ उहे तरसी रहिया आहिनि। मुंहिंजा मिठा पैसो बि आहे, दौलत बि आहे, पर मानी खाइण जे लाइ सिकी रहिया आहिनि। जूस पियारियो या इंजेक्शनूं लॻायो, उनजो वक़्तु पियो करियो वञे। अल्लाह पाक तोखे सिहत ॾिनी आहे, इन सिहत जो कदर कर। ज़िंदगी ख्वाब मिसल आहे, गुज़री वेंदी, पर जेके 4 कदम अल्लाह जे रस्ते ते खयल हूंदा न, अल्लाह जो कसम आहे, क़ब्र में बि कमु ईंदई, महशर जे मैदान में बि कमु। दुनिया जे लाइ सभु कुझु करियूं था, आख़िरत जे लाइ बि करियो न साईं। दुनिया सभु कुझु चवंदो बाबा मरणो आहे, दुनिया छॾणी आहे, दुनिया फानी आहे, पर उनजे बावजूद भी घर भी ठायूं था, ज़मीन भी करियूं था, कारोबार भी करियूं था, बैंक बैलेंस भी रखूं था, 4 पैसा जमा करे रखूं था, पर मिठा उन ज़िंदगी जे लाइ तो कहिड़ो अमल कयो आहे जिते मौत जो तस्वुर ही ना आहे। मरणो, उते मौत आहे ही कोन को, हमेशा हमेशा रहणो। इन जे लाइ ज़रूर आहे त 5 वक्त जी निमाज़ ऐं सालिहीन जी सोहबत, फ़कीरनि जी सोहबत, फ़कीरनि जी सोहबत कम ईंदी। दुनिया में भी शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो त मूंखे मुंहिंजे मुर्शिद ईअं बांह खां वठी तसल्ली ॾिनी त सादी तो दिलगीर न थी, तुंहिंजो अल्लाह वारनि सां ताल्लुक़ आहे। पर फरमायूं कि शुनीदम के दर रोज़ उम्मीदो बीम बदारा ब नेका ब बख्शद करीम। पान फरमाए त मूंखे मुंहिंजे मुर्शिद ॿुधायो त क़यामत जे ॾियारे अल्लाह तबारक व ताला गुनाहगारनि खे पंहिंजे नेक बाननि जे सदके माफ़ फरमाए जन्नत में मोकिलींदो। सालिहीन जी सोहबत, उलमा सां मोहब्बत, ऐं बिलख़ुसूस मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, हिन दौर अंदर जेके भी असांजो अहले सुन्नत व जमात जो तंज़ीमूं आहिनि, जेके कम करे रहियो आहिनि, उहे सभई असांजो आहिनि। यादि रखो, ये फ़िरका फ़िरका, मुंहिंजा दोस्त बुज़ुर्ग, इहो पार्टियूं न, जेको भी या रसूल अल्लाह चवण वारो आहे उनखे पंहिंजे मथे जो ताज मञींदा करियो, उनखे अखियुनि जो नूर मञींदा करियो। इहो सोच पंहिंजे दिल दिमाग़ मां कढ त इहो फिलाने जो मुरीद आहे, इहो फिलाने जो मुरीद आहे, न, बस इहो चओ त जेको या रसूल अल्लाह चवण वारो आहे उहो असांजे सिर जो साईं आहे, उहो असांजे गले जो हार आहे। मोहब्बत पाण में पैदा करियो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो, ऐं उनखां अलावा बिलख़ुसूस पंहिंजे बच्चनि खे अहले सुन्नत व जमात जे मदरसे में दाख़िल कराए। ज़रूरत आहे वक़्त जी। जेके असांजा मुखालिफ़ आहिनि उहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में, मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो प्राइवेट स्कूलनि में, ट्यूशन सेंटरनि में उनजो कमु हले पियो, ऐं असांजी इन शइ जे मथां तवजह न आहे। ऐं असां इहो बि तव्हांखे कोन था चवंदा हुआ पंहिंजे ॿारनि खे मुलूं बनायो, असां सिर्फ़ु एतिरो चऊं था त पंहिंजे बच्चनि खे एतिरी तालीम ॾियो, एतिरो दीन जी उनखे तव्हां मालूमात ॾियो जो उनखे नमाज़ जी ख़बर हुजे, रोज़े जे तरीक़े जी ख़बर हुजे, ऐं एतिरो पंहिंजे बच्चे खे पढ़ा जो तूं मरी वञे त तुंहिंजे बच्चे खे तुंहिंजी क़बर जे मथां फातिहा पढ़ण जो तरीक़ो अचणु खपे। अल्लाह तबारक व ताला तव्हां सां सभिनी खे दीन सां मोहब्बत नसीब फरमाए। रब करीम मुंहिंजो चवण वांजो ॿुधणु क़बूल फरमाए। ऐं आख़िर में इहो ऐलान आहे, अल्हम्दुलिल्लाह सुम अल्हम्दुलिल्लाह, दावत इस्लामी जे मातहत अज़ीम शान 3 रोज़ा तरबियती इज्तिमा, 3 ॾींहंनि जे लाइ तरबियती इज्तिमा,
छाजी तरबियत 3 ॾींहंनि जे लाइ तरबियती इज्तमा आहे जंहिंमें निमाज़ पढ़ण जो तरीक़ो सेखारियो वेंदो, महबूबनि जी सुन्नत सां मोहबत जो तरीक़ो सेखारियो वेंदो, वॾनि सां कीअं मिलिजे, नंढनि सां शफ़क़त कीअं कजे, इस्लाम सां मोहबत कीअं कजे, रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत कीअं कजे, महबूबनि जे बच्चनि सां मोहबत कीअं कजे, महबूबनि जे असहाबनि सां मोहबत कीअं कजे। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, इहो अज़ीम सुनहरो मौक़ो आहे। 30 सितंबर ऐं 1 अक्टूबर 2 अक्टूबर ते इहो आलमी मदनी मरकज़ फैदान मदीना में 3 रोज़ा इज्तिमा थी रहियो आहे, तरबियत इज्तिमा। ऐं इंशाअल्लाह तव्हांजी उथल खां हज़रत अल्लामा व मौलाना बरादरम अल्लामा शाहिद रज़ा जी क़यादत व सियादत में हितां काफ़िला रवाना थींदा। ऐं तव्हांखे इहो बिरादरानो इहो तजवीज़ बि ॾियां थो, अर्ज़ बि करियां थो, गुज़ारिश बि करियां थो ऐं बाक़ाइदा मिंथ बि करियां थो त अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जे ख़ातिर 3 ॾींहं तव्हां इन काफ़िले में ज़रूरु सफ़र करियो। 3 ॾींहं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे ख़ातिर तव्हां निकिरी पो, राह ख़ुदा जा मुसाफ़िर थी पो। थी सघे तो इहे 3 ॾींहं सुभाणे क़यामत जे ॾींहुं तोखे मूंखे कमु अची वञे। इन अल्लाह जे कामिल बाननि जी सोबत ऐं मोहबत में वेहण जे करे रब्बुल आलमीन थी सघे तो तुंहिंजी मुंहिंजी दुनिया आख़िरत खे तब्दील फरमाए छॾे। अवां सां इहा पुरज़ोर अपील आहे त दावत इस्लामी जी ज़ैर एहतमाम जेको तरबियत इज्तिमा आहे उन में भरपूर अवां खे शिरकत जी दावत ॾिजे। 30 सितंबर ऐं 1 अक्टूबर 2 अक्टूबर ते इंशाअल्लाह इहो इज्तिमा थींदो। अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।